तहरीक इंसाफ़ ज़िले घोटकी जी आम गॾिजाणी नूराबाद में ज़िले सदर मीर इफ्तिख़ार अहमद लुंड जी सदारत हेठि थी गुज़री। गॾिजाणी में कारकुननि वॾे तादाद में शिरकत कई। उन मौक़े ते तालका खानगढ़, तालका मीरपुर माथेलो ऐं तालका ॾेहरकी लाइ तहरीक इंसाफ़ जा नवां उहिदेदार चूंडिया विया, जंहिंमें तालके मीरपुर माथेलो लाइ सदर ग़ुलाम मुर्तज़ा खटियाण, नायब सदर डॉक्टर दुर मोहम्मद लुंड, जनरल सेक्रेटरी बशीर अहमद कलवड़ ऐं इतलात सेक्रेटरी जी उहिदे जूं ज़िम्मेवारियूं डॉक्टर मुनवर अली लुंड खे पुण ॾिनियूं वयूं। गॾिजाणी में ज़िले सदर मीर इफ्तिख़ार अहमद लुंड ऐं ॿियनि अॻवाननि पारां चूंडियल उहिदेदारनि खे पुण मुबारकबाद ॾिनी वई ऐं उन्हनि खे गुलनि जा हार बि पाराया विया। गॾिजाणी खे ख़िताब कंदे इफ्तिख़ार अहमद लुंड चयो त तहरीक इंसाफ़ ग़रीबनि ऐं हारियुनि जी पार्टी आहे। असां वटि को बि वॾेरो न आहे। हिते हर कारकुन जी इहा इज़त आहे जेका वॾनि माण्हुनि जी आहे। कारकुन ई पार्टी जो सरमायो आहे, जंहिंमें पहिरीं तरजीह कारकुन खे ॾियणु खपे। ॿियनि पार्टियुनि में वॾेरनि ऐं जागीरदारनि खे उहिदनि ते मुक़ररु कयो वेंदो आहे, पर वाहिद तहरीक इंसाफ़ आहे जिते हारी जो पुटु उहिदेदार आहे। हुन वधीक चयो त जल्द घोटकी ज़िले में यूनिसन जा दौरा करे पार्टियुनि खे मज़बूत कयो वेंदो।